नवाबशाह मां वाक़िया आगाह कंदासीं। नवाबशाह में फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिं जे नतीजे में ॿ ॼणा क़तल ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। बुछेरी रोड ते अणसुञातल हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद सलीम रहमानी माची वियो, जॾहिं त संदसि भाउ मोहम्मद वसीम रहमानी ज़ख़्मी थी पियो। माची वियल शेरी जो लाश ज़ख़्मी खे नवाबशाह जी PMU अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी वसीम रहमानी मौत फायरिंग जे नतीजे में जवाबदारनि मां हिकु ॼणो माची वियो आहे, जंहिं जी सुञाणप नाहे थी सघी। नवाबशाह मां ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कई पिया। नवाबशाह में फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिं जे नतीजे में ॿ ॼणा क़तल ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। बुछेरी रोड ते अणसुञातल हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद सलीम रहमानी माची वियो, जॾहिं त संदसि भाउ मोहम्मद वसीम रहमानी ज़ख़्मी थी पियो आहे। माची वियल शेरी जो लाश ज़ख़्मी खे नवाबशाह जी PMU अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी वसीम रहमानी मौत फायरिंग जे नतीजे में जवाबदारनि मां बि हिकु ॼणो माची वियो आहे, जंहिं जी सुञाणप नाहे थी सघी। आगाह कई पिया वाक़िया नवाबशाह में फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिं जे नतीजे में ॿ ॼणा क़तल ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। बुछेरी रोड ते अणसुञातल हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद सलीम रहमानी माची वियो, जॾहिं त संदसि भाउ मोहम्मद वसीम रहमानी ज़ख़्मी थी पियो आहे। तफ़सील कंदासीं ब्यूरो चीफ नवाबशाह इम्तियाज़ कीरियो खां। जी इम्तियाज़ कीरियो, आगाह कजो। ॿुधाईंदा हलूं त बुछेरी रोड लॻे GM शाह पंप आहे, उते मार्ट आहे, शॉपिंग मार्ट आहे, नंढो हिकिड़ो दुकान आहे। उते जेको आहे सो मोहम्मद सलीम ऐं मोहम्मद वसीम जेके आहिनि उहे दुकानदार हुया। उन्हनि जे हवाले सां जेको ज़ख़्मी आहे मोहम्मद वसीम, उन ॿुधायो त असांजी दुकान में अचानक टे नामालूम फर्द जेके आहिनि अंदरि अची ऐं सिधा फायर कया, जंहिंजे नतीजे में मुंहिंजो भाउ मोहम्मद सलीम रहमानी उन वक़्तु ई फोत थी वियो, जॾहिं त मां ज़ख़्मी आहियां ऐं हिकिड़ो जेको फोरू हुयो उनजो लाश उते पियल आहे। थोरी देरि पहिरियां उन जेकी बाडी आहे उनजी नामालूम जी उहा बि नवाबशाह जी PMU अस्पताल में आंदी वई आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मोहम्मद सलीम ऐं हिकु नामालूम फर्द जेको आहे उहे क़तल थी चुका आहिनि, ऐं जॾहिं त मोहम्मद वसीम रहमानी उहो ज़ख़्मी हालत में नवाबशाह PMU अस्पताल में मौजूदु आहे। ऐं हीउ वाक़ियो जेको आहे बुछेरी रोड ते थियो आहे। जी महिरबानी इम्तियाज़ कीरियो, आगाह करण जे लाइ।